वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्रि फ़हल मिन मुद्दकिर। असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे, छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबीना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन, अम्मा बाद। सूरतुल मुल्क जी तफ़सीर जो सिलसिलो जारी हुयो ऐं इंशाअल्लाह हिन निशस्त में असां सूरतुल मुल्क जी मुकम्मल तफ़सीर कंदासूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए तो क़ुरान करीम जे मुताबिक़ असां पंहिंजी ज़िंदगी बनायूं ऐं पंहिंजो अक़ीदो ऐं अमल क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में ठाहियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फ़रमाए थो, व अस्सिर्रु क़ौलकुम अविजहरू बिही इन्नहु अलीमुम बिज़ातिस सुदूर। व अस्सिर्रु क़ौलकुम, ऐं अव्हां लिकायो क़ौलकुम पंहिंजनि ॻाल्हियुनि खे, अविजहरू बिही या तव्हां ज़ाहिर कयो उन्हनि खे, इन्नहु अलीमुम बिज़ातिस सुदूर, बेशक उहो ॼाणंदड़ आहे सीने जे ॻुझनि ऐं राज़नि खे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फ़रमाए थो त तव्हां पंहिंजूं ॻाल्हियूं लिकी करे मख़फ़ी तरीक़े सां कयो, इहो सोचे करे त कंहिंखे बि असांजे ॻाल्हियुनि जी ख़बर न पवे, या तव्हां एलानिया माण्हुनि में ॻाल्हियूं कयो। इहे ॿई बराबरि आहिनि अल्लाह ताला जे लाइ। जेके ॻाल्हियूं तव्हां लिकाए कंदो या ज़ाहिरन कंदो, अल्लाह ताला त सीने जे राज़नि ऐं ॻुझनि खे बि ॼाणे थो। उहे ॻाल्हियूं जेके इंसान पंहिंजे सीने में सांढे वेठो आहे, उनजो इज़हार नथो करे, त उहे इरादा उहे ख़्याल जेके दिलनि में पैदा थियनि था, अल्लाह ताला त उन्हनि खे बि ॼाणे थो। त हिन में इहो ॿुधायो वियो आहे त इंसानो पंहिंजे ज़ाहिर ऐं बातिन ॿिन्ही जो मामिलो दुरुस्त रखो। कॾहिं ईअं थींदो आहे जो हिकु इंसानु इहो सोचे करे त माण्हुनि जे विच में आहे, उहो नेक बणिजण जी कोशिशि करे थो, पर जीअं ई तन्हाई ऐं अकेलाई हुनखे मुयसरु अचे थी त गुनाह जो को मौक़ियो हथ मां वञणु नाहे ॾींदो। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जहिड़े नमूने तव्हांजे ज़ाहिरी मामलनि खे ॼाणे थो, अहिड़े तरीक़े सां तव्हां जेके मख़फ़ी लिकी करे मख़लूक़ खे त धोखो इंसान ॾेई सघे थो, पर अल्लाह ताला खां का बि शइ ॻुझी कोन्हे। फ़रमाई त अल्लाह ताला त अव्हांजे सीने में उथंदड़ ख़्यालनि ऐं ॻाल्हियुनि खे बि ॼाणे थो। त इंसान खे खपे त पंहिंजो ज़ाहिर ऐं बातिन हिकु जहिड़ो रखे, ख़ुसूसन पंहिंजे सीने ऐं पंहिंजे दिलि खे पाक रखे। जेके मुख़्तलिफ़ सीने जा मर्ज़ आहिनि, हसद आहे, कीनो आहे, बुग़्ज़ आहे, मुसलमाननि जे लाइ कुदूरतूं आहिनि, ऐं ॿिए जे बारे में बुरो सोचणु आहे, बदगुमानियूं आहिनि, अल्लाह जे बारे में, मख़लूक़ जे बारे में, इन्हनि सभिनी खां इंसान पंहिंजी दिलि खे साफ़ रखे। छो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त सीने जे राज़नि खे ऐं ॻुझनि खे बि ॼाणे थो। अल्लाह ताला जी नज़र इंसान जी दिलि ऐं सीने ते हुजे थी। फ़रमाई त इन अल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम वला अजसादिकुम वलाकिन यंज़ुरु इला क़ुलूबिकुम व अमालिकुम। त अल्लाह ताला तव्हांजे चेहरनि खे नथो ॾिसे, तव्हांजी सूरतुनि खे नथो ॾिसे, तव्हांजे जिस्मनि खे नथो ॾिसे, पर अल्लाह ताला तव्हांजे दिलनि ऐं तव्हांजे अमलनि खे ॾिसे थो। त इंसानु पंहिंजी दिलि खे पाक रखे, साफ़ रखे, ऐं अल्लाह ताला जी तौहीद ऐं सही अक़ीदा हुजनि, अल्लाह ताला जे बारे में बदगुमानियूं न हुजनि, मख़लूक़ जे बारे में बदगुमानी न हुजे, हसद न हुजे, साड़ न हुजे, इहे सभु शयूं पंहिंजे दिलि में रखे। हिकिड़ो मुख़्तसर वाक़ियो इन तालुक़ सां त दिलनि जी पाकीज़गी ऐं सीने खे पाक साफ़ रखणु केतिरो ज़रूरी आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में वेठा हुया। मुस्लिम अहमद जी रिवायत आहे त पाण फ़रमायूं त हिकिड़ो माण्हू मस्जिद में ईंदो ऐं उहो जन्नती आहे। सहाबा इंतज़ारु करणु लॻा त
त कहिड़ो ख़ुशनसीबु आहे जेको हाणे मस्जिद में ईंदो। हिकिड़ो अंसारी सहाबी हुजे थो ऐं हुन वुज़ू कयो आहे, वुज़ू जे करे पाणी जा कतरा हुनजी ॾाढ़ी मां किरी रहिया हुया ऐं उहो मस्जिद में अचे थो। ॿियो ॾींहुं बि अलाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं ई चवनि था त हाणे हिकिड़ो माण्हू मस्जिद में ईंदो जेको जन्नती आहे ऐं उहो साॻियो सहाबी हुजे थो ऐं साॻी हुनजी कैफ़ियत हुजे थी जेका पहिरें ॾींहुं हुई, यानी वुज़ू करे अचे थो। ऐं टे ॾींहं बि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं ई इरशाद फरमायो ऐं साॻियो ई सहाबी हुजे थो। अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त मूंखे ॾाढो शौक़ु थियो त आउं ॾिसां त कहिड़ो उनजो अमल आहे जंहिंजे करे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे इहा बिशारत ऐं इहा ख़ुशख़बरी ॾिनी आहे। यकीनन उनजो को अमल हूंदो। उनखां पोइ मुख़्तसर इहो त उहो उन सहाबी वटि रहे थो त राति जो आउं ॾिसां त हू कहिड़ा अमल करे थो, जॾहिं त हुनखे को ख़ासि अमल हुनजो नज़र नथो अचे। जेके ॿिया अमल कंदा हुआ उहे साॻिया अमल हू कंदो हुयो, का ख़ासि अहिड़ी शइ जंहिंखे महसूसु कजे उहा हुन में नज़र कोन आहे। पोइ जॾहिं वञणु लॻो त चवणु लॻो त असुलु ॻाल्हि इहा आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मूं ॿुधो हो त टे ॾींहं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हाणे हिकिड़ो माण्हू ईंदो, उहो जन्नती हूंदो ऐं टे ई ॾींहं तव्हां ई हुया ऐं मस्जिद में दाख़िलु थिया। ऐं इहो सोचे करे तव्हां वटि आयुसि त तव्हांजो को ख़ासि अमल उनखे आउं ॾिसां, पर मूंखे त को ख़ासि अहिड़ो मामिलो नज़र न आयो। त उहो शख़्स चवणु लॻो त मुंहिंजा अमल त इहे ई आहिनि जेके अव्हां ॾिठा, पर हा हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त आउं पंहिंजे सीने खे बिल्कुलु पाक ऐं साफ़ु रखंदो आहियां ऐं मुंहिंजे सीने में कंहिं मुस्लमान जे बारे में का बदगुमानी न आहे, हसद कोन्हे, साड़ कोन्हे, नफ़रत कोन्हे, कदूरत कोन्हे, बल्कि मुंहिंजो सीनो हर मुस्लमान जे लाइ बिल्कुलु आईने वांगुरु साफ़ु आहे। त अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ी अल्लाह चवणु लॻा त इहो ई अमल आहे जंहिं तव्हांखे इन अज़ीम मर्तबे ते पहुचायो आहे जंहिंजी ताक़त असां नथा रखूं। त ॾिसो, पंहिंजे दिलनि खे साफ़ु रखणु ऐं पंहिंजे सीने खे साफ़ु रखणु इहो केॾो अज़ीम अमल आहे जो उनखे अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जी बिशारत ॾिनी। त अलाह ताला माण्हू जे दिलनि खे ॾिसे थो, सीने में जेके इंसान जा फ़िक्र आहिनि, सोचूं आहिनि ऐं जेको कुझु हुन में आहे अलाह ताला बाने सां उनजे मुताबिक़ मामिलो करे थो। त असांखे इन हिसाब सां पंहिंजो जाइज़ो वठणु खपे त अॼु असांजे दिलनि में छा आहे, किथे शिरक, कुफ़ुर, निफ़ाक़ ऐं ॿियूं जेके अख़लाक़ी बुरायूं आहिनि, छा असांजूं दिलियूं उन्हनि जो मर्कज़ त न बणिजी चुकियूं आहिनि। त इंसान खे इन तरफ़ तवजा करणु खपे, पंहिंजो तज़कियो करे ऐं पंहिंजे सीने ऐं पंहिंजे दिलि खे पाक ऐं साफ़ु करे रखे। ऐं इहो हिकिड़ो अज़ीम अमल आहे ऐं अलाह ताला बाने जे सीने जे राज़नि खे बि ॼाणे थो। इहो सोचणु खपे ऐं इन तरीक़े सां इंसान पंहिंजी इस्लाह करे। अला यअलमु मन ख़लक़ व हुवल लतीफ़ुल ख़बीर, छा उहो नाहे ॼाणंदो जंहिं पैदा कयो, व हुवल लतीफ़ुल ख़बीर, हालांकि उहो त अल लतीफ़ इंतिहाई गहराई वारो, अल ख़बीर ऐं तमामु घणो ख़बर रखंदड़ आहे। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजो ख़ालिक़ आहे, अल्लाह असांखे पैदा कयो ऐं जेको जंहिं शइ खे ठाहे थो उनजे बारे में इल्मु बि रखे थो ऐं उन जूं ख़ूबियूं, उन जूं ख़ामियूं ऐं हर शइ उनजी ज़रूरतूं सभिनी खे उहो ॼाणे थो। त फरमाईं त छा उहो नथो ॼाणे जंहिं पैदा कयो? अल्लाह यकीनन ॼाणे थो। हालांकि अल्लाह ताला जी इहा सिफ़त आहे अल लतीफ़, इंतिहाई बारीक बीन, इंतिहाई गहराई वारो ऐं को मामिलो ज़रे जे बराबरि बि जंहिं ते मख़फ़ी न हुजे ऐं उहो बाख़बर आहे। त अल्लाह ताला जूं अज़ीम सिफ़तूं हिते बयानु थियूं त अल्लाह बारीक बीन आहे, अल्लाह ताला इंतिहाई गहराई वारो आहे, अल्लाह ताला ख़बर रखंदड़ आहे। हुवल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ ज़लूलन फमशू फ़ी मनाकिबिहा व कुलू मिन रिज़्क़िही व इलैहिन नुशूर। फरमाईं त उहो ई आहे जंहिं ठाहियो तव्हांजे लाइ ज़मीन खे ज़लूलन, ताबे, नरम, ताबेदार, फमशू फ़ी मनाकिबिहा, पोइ तव्हां हलो फ़ी मनाकिबिहा, उन जे रस्तनि में, व कुलू मिन रिज़्क़िही, ऐं खाओ उन जी रोज़ी, उन जो रिज़्क़, व इलैहिन नुशूर, ऐं उन्ही ॾांहुं ई तव्हांखे वरी ज़िंदा थी अचिणो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फरमायो त हीअ ज़मीन जंहिंखे अल्लाह ताला तव्हांजे लाइ विछायो आहे, इहा तव्हांजे लाइ नरम आहे,
तव्हां जेको कमु करणु हिन में चाहियो था त हीअ ज़मीन उन हिसाब सां नरम थी वञे थी। इंसान घर बणाए थो ऐं हारी हिन ज़मीन खे खेड़नि था, हर हलाइनि था ऐं उनखे नरम कनि था, उन में ॿिज छटनि था, त हर शइ ॾिसो उन हिसाब सां हीअ ज़मीन उन जे ताबे आहे। जिते जेका शइ हू रखणु चाहिनि उहा उते रहे थी, जेका शइ पोखणु चाहिनि उहा शइ उते थी पवे थी। अल्लाह ताला हिन ज़मीन खे कीअं ताबे करे छॾियो आहे। इंसान रस्तनि में हले थो, घुमे थो ऐं हीअ ज़मीन हिले नथी, हरकत नथी करे, पंहिंजी जाइ ते आहे, त फ़रमाईं त अल्लाह ताला हिन ज़मीन खे तव्हांजे लाइ ताबे करे छॾियो आहे त तव्हां उन जे रस्तनि में घुमो। वकुलू में रिज़्क़ी ही, ऐं अल्लाह जो रिज़्क़, अल्लाह जी रोज़ी जेका हिन ज़मीन ते आहे अल्लाह ताला रखी छॾी आहे, उनखे हासिलु कयो ऐं उनखे खाओ। व इलैहि नुशूर, यादि रखो हमेशह तव्हांखे हिन ज़मीन ते रहणो न आहे। हीअ ज़मीन ऐं जेको कुझु हिन ते आहे, हिन जे मथां आहे, जेको नेमतुनि जी सूरत में आहे, जेका ख़ूबसूरती आहे, इहो सभु फ़िना थी वेंदो। तव्हांखे बि मरी करे असां ॾांहुं वापसि अचिणो आहे। हिन में इशारो आहे त हिते रही करे अल्लाह जी इताअत ऐं अल्लाह जी फ़रमान बरदारी जा कमु कयो, गुनाहनि जा कमु न कयो, पंहिंजे मालिक खे राज़ी कयो, छो त हिते तव्हांखे हमेशह कोन्हे रहणो, वरी अल्लाह वटि पेश थियणो आहे, जिते तव्हांजो हिसाब ऐं किताब कयो ईंदो। अमिन तुम मन फिस समाइ अन यख़्सिफ़ बिकुमुल अर्ज़ फ़इज़ा हिय तमूर, छा तव्हां बेडपा आहियो उन खां फिस समाइ जेको आसमाननि ते आहे, यानी उहो अल्लाह जेको आसमाननि ते आहे, तव्हां उन खां बेखौफ़ आहियो, उन जो डपु महसूसु नथा कयो। हीअ त हू अव्हांखे ॻिहाए छॾे ज़मीन में, अल्लाह ताला ज़मीन जे अंदरि तव्हांखे दाख़िल करे छॾे, ज़मीन तव्हांखे ॻिही छॾे। फ़इज़ा हिय तमूर, पोइ ओचितो उहा धुॿणु लॻे, ज़मीन हरकत करणु लॻे, उन में हलचल अची वञे ऐं ज़लज़लो अची वञे ऐं उहा धुॿणु लॻे। त अल्लाह ताला पंहिंजी रहमत सां हिन ज़मीन खे मज़बूत कयो आहे। जेके जबल आहिनि उहे मिखुनि वांगुरु हिन खे मज़बूत कयो वेठा आहिनि, पोइ बि अल्लाह जी कुदरत आहे जंहिं उनखे क़ाबू कयो आहे। त पोइ छा इंसानु डिॼे नथो त किथे अल्लाह ताला हिन ज़मीन में अंदरि ई हुनखे दाख़िल करे छॾे, इहा ज़मीन हुनखे ॻिही छॾे। जीअं ज़िलज़िले जे वक़्तु असां ॾिसूं था त केॾी तबाही अचे थी, त इंसानु अल्लाह खां डिॼंदो रहे। ऐं हीअ ज़मीन जेका अल्लाह ताला हुन जे ताबे कई आहे, जेका मज़बूत आहे, डिॼे त कॾहिं इहा धुॿणु न लॻे, हुन जे बद अमलनि जे करे अल्लाह हुनखे तबाह ऐं बर्बाद न करे। जीअं कई क़ौमूं जिन खे ज़मीन जे अंदरि अल्लाह ताला उन्हनि खे दाख़िल करे छॾियो, ज़मीन उन्हनि खे ॻिही वई। जीअं कारून हुयो, त अल्लाह ताला इबरत जे लाइ असांखे इहो ॿुधायो आहे त हिते रही करे सही अमल कयो, पंहिंजे रब खे राज़ी कयो ऐं गुनाह न कयो। ईअं न थिए जो अल्लाह ताला अज़ाब कंदे तव्हांखे हिन ज़मीन जे अंदरि दाख़िल करे छॾे ऐं इहा ज़मीन तव्हांखे गिड़काए छॾे। अमीन तुम मन फिस समा, छा तव्हां बेभवा आहियो, बेडपा आहियो, मन उन खां फिस समाई जेको आसमाननि ते आहे। ऐं युरसिल अलैकुम हासिबा, ही त अव्हां ते उहो मोकिले हासिबा, पथरनि जो मींहुं, तेज़ हवा पथरनि वारी तव्हां ते मोकिले। फसतअलमून कैफ़ नज़ीर, पोइ जल्दी तव्हां ॼाणी वठंदा त मुंहिंजो डेॼारणु कीअं आहे। जीअं अल्लाह ताला क़ौमे लूत खे अल्लाह ताला जेका सज़ा ॾिनी, अहिड़े तरीक़े सां असहाबुल फील ते अल्लाह ताला पथर वसाया। फरमाईं त ईअं न थिए जो तव्हांजी बद अमलनि जे करे, तव्हांजे कुफ़र ऐं शिरक जे करे अल्लाह ताला तव्हांखे उहो अज़ाब करे जो आसमान तां पथर वसणु शुरू थी वञनि। त इहो केॾो वॾो मामिलो आहे। त अल्लाह ताला जो अज़ाब इन सूरत में बि अची सघे थो। सहाबा इकराम कहिड़े नमूने डिॼंदा हुया ऐं पंहिंजे मिसाल में बि हिन शइ खे ज़िक्र कंदा हुया। हिकु दफ़ो इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा ज़िक्र कंदा, मुसनफ़ इब्न अबी शैबा में रिवायत आहे। हिकु दफ़ो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी का हदीस बयानु कंदा त कुझु माण्हू चवणु लॻा त काल अबू बकर ऐं उमर, अबू बकर ऐं उमर रज़ी अल्लाह अन्हुमा त हीअं चवनि था। इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा कावड़ में आया ऐं चवणु लॻा यूशिकु अन तंज़िल अलैकुम हिजारतुम मिनस समाए,
मूंखे त इहो डपु थी रहियो आहे त किथे तव्हां ते आसमान मञा पत्थर न वसण शुरू थी वञनि त आऊं चवां थो काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं फरमाइनि था वतक़ूलून काल अबी बकर व उमर ऐं तव्हां चओ था त अबू बकर ऐं उमर हीअं चवनि था। ॾिसो इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु इहा ॻाल्हि ज़िक्र कई त किथे आसमान मञा पत्थर न वसण शुरू थी वञनि। इन में बि इशारो आहे त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा ऐं पैरवी हर शइ खां मुक़दम आहे। अॼु असां ॾिसूं त कहिड़े नमूने असां सिर्फ़ु पंहिंजे मौलवियुनि इमामनि ऐं बुज़ुर्गनि जे कौलनि खे वठंदे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सही फरमाननि जो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सही हदीसनि जो इनकार कयूं था। इहो केॾो वॾो जुर्म आहे जो इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु फरमायो त किथे अव्हां ते आसमान मञा पत्थर न वसण शुरू थी वञनि। अल्लाह ताला असां सभिनी खे आफ़ियत अता फ़रमाए। फसतअलमून कैफ़ नज़ीर फरमाई त पोइ तव्हां जल्दी ॼाणी वठंदो कैफ़ नज़ीर त मुंहिंजो डेॼारणु कीअं हुयो। जॾहिं तव्हां ते अज़ाब ईंदो पोइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त मुंहिंजो डेॼारणु कीअं आहे। वलक़द कज़्ज़ब अल्लज़ीन मिन क़ब्लिहिम फ़कैफ़ कान नकीर ऐं यक़ीनन कज़्ज़ब अल्लज़ीन इनकार कयो उन्हनि माण्हुनि मिन क़ब्लिहिम जेके तव्हां खां अॻियां हुया तव्हां खां पहिरियां आया। फ़कैफ़ कान नकीर त पोइ कीअं हुयो मुंहिंजो अज़ाब नकीर कीअं हुई मुंहिंजी पकड़। अल्लाह ताला फ़रमायो तव्हां खां पहिरीं मुशरिकीन मक्का ऐं उन दौर जा जिन इस्लाम खे कूड़ो भायो इनकार कयो फरमाई त इहा रविश पुराणी आहे इहा आदत पुराणी आहे। तव्हां खां पहिरियां बि माण्हुनि हिन दीन जो इनकार कयो असांजे नबियुनि खे कूड़ो भायो त पोइ असां छा कयो असां उन्हनि खे अज़ाब ॾिनो पोइ तव्हां उन मां इबरत पकड़ियो ऐं इहो ॾिसो त अल्लाह ताला हुननि सां कहिड़ो मामिलो कयो किथे ईअं न थिए जो तव्हांजो बि उहो ई असरु थिए। अवलम यरो इल तैर फ़ौक़हुम साफ़ातियूं वयक़बिज़न छा उन्हनि नाहे ॾिठो इल तैर पखियुनि ना फ़ौक़हुम जेके उन्हनि जे मथां आहिनि साफ़ातिन पर पखेड़ींदड़ वयक़बिज़न ऐं उन्हनि खे बंदि कंदड़ मा युमसिकुहुन्न इल्ला रहमान नाहे उनखे संभाले रखियो इल्ला रहमान मगर रहमान इन्नहु बिकुल्लि शैइन बसीर बेशक उहो हर शइ खे ॾिसंदड़ आहे। अल्लाह ताला इरशाद फरमायो त आसमान जे तरफ़ निगाह कयो उभ में तव्हांखे पखी नज़र ईंदा जेके उॾामी रहिया हूंदा जिन पंहिंजा पर पखेड़े रखिया हूंदा ऐं कुझु अहिड़ा बि आहिनि जेके उॾामंदे पंहिंजे परनि खे बंदि बि कंदा। पोइ कहिड़ी शइ आहे जेका उनखे हेठि किरण नथी ॾिए ऐं उहे मथे ई परवाज़ कनि था उॾामनि था। फरमाईं त अल्लाह ई आहे जिन उन्हनि खे इहा ताक़त ॾिनी आहे अल्लाह ई आहे जेको उनखे किरण खां बचाए थो। तव्हां त का बि शइ मथे उछलाईंदो त उहा हेठि किरंदी पर हीअ पखी आहिनि जेके उॾामनि था ऐं पर पखेड़नि बि था कॾहिं उनखे बंदि बि कनि था पोइ बि अल्लाह उन्हनि खे पकड़े रखियो आहे ऐं हू किरनि नथा। अल्लाह ताला हर शइ खे ॾिसंदड़ आहे। अमन हाद अल्लज़ी हुव जुंदुल लकुम यंसुरुकुम मिन दूनिर रहमान इनिल काफ़िरून इल्ला फी गुरूर। अमन हाद अल्लज़ी भला उहो केरु आहे जेको जुंदुल लकुम लश्कर थींदो तव्हांजो यंसुरुकुम जेको मदद कंदो तव्हांजी मिन दूनिर रहमान रहमान ॿाझारे खां अलावा इनिल काफ़िरून इल्ला फी गुरूर नाहिन काफ़िर पर वाज़िह धोखे में। हिन आयत में अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॿुधायो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां सवाइ केरु आहे जेको तव्हांजी मदद करे केरु आहे जो ॾुखे वक़्त में तव्हांखे बचाए केरु आहे जेको हलाकत जे वक़्तु तव्हांखे उन तबाही खां बचाए सघे। फरमाई त रहमान खां सवाइ को बि कोन्हे। मुशरिकीन मक्का जेके मुशरिक हुया उहे बि मुश्किल में जॾहिं उहे ॿुधण लॻंदा हुया ॿेड़ी में सवार हूंदा हुया फ़इज़ा रकिबू फ़िल फ़ुल्क दअवुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन जॾहिं ॿेड़ी फासण लॻंदी हुई ऐं हू ॿुधण जे वेझा हूंदा त पंहिंजा सभई शरीक विसारे छॾींदा हुया अकेले अल्लाह खे पुकारींदा हुया। मक़सदु इहो आहे त जेको रब मुश्किल में तव्हांखे कढे थो उन जे मुक़ाबले में को आहे ई कोन जेको बचाए सघे त उन ई अल्लाह खे पुकारियो उन ई अल्लाह खे पुकारियो। या ॿियो मतिलबु हिन जो इहो बि थी सघे थो त
जेकॾहिं अल्लाह ताला तव्हांखे पकड़णु चाहे त अल्लाह खां बचाइण वारो केरु आहे? रहमान बाज़ारे खां बचाइण वारो केरु आहे जेको तव्हांखे बचाए सघे? यकीनन को बि कोन्हे। इनिल काफ़िरून इल्ला फ़ी गुरूर। हक़ीक़त इहा आहे त काफ़िर वाज़िह धोखे में आहे। हर शइ वाज़िह आहे ऐं शिरक ऐं कुफ़र जो बातिल हुजणु वाज़िह आहे दलाइल सां। हर अक़लमंद इन शइ खे सम्झी सघे थो, पर जेके काफ़िर आहिनि उहे वाज़िह धोखे में आहिनि। अमन हादल लज़ी यरज़ुकुकुम इन अमसक रिज़्क़। भला उहो केरु आहे जेको तव्हांखे रोज़ी ॾे? इन अमसक रिज़्क़, जेकॾहिं उहो पंहिंजो रिज़्क़ रोके छॾे। अल्लाह ताला रिज़्क़ खे रोके छॾे, आसमान वञा बारिश मींहुं न वसाए, ज़मीन मंझां जेको इंसान जी ग़िज़ाई जेके शयूं आहिनि उहे न निकिरनि, का पोख न थी सघे, या जेका पोख आहे पचण खां पहिरीं उहा तबाह ऐं बर्बाद थी वञे, पोइ भला केरु आहे जो उन वक़्तु तव्हांखे रिज़्क़ ऐं रोज़ी ॾींदो? बल लज्जू फ़ी उतुव्यूं वनुफ़ूर। बल्कि हक़ीक़त इहा आहे त उहे अड़िया पिया आहिनि फ़ी उतुविन, सरकशी में, वनुफ़ूर ऐं नफ़रत में। जेके काफ़िर आहिनि नफ़रत ऐं सरकशी में पुख़्ता आहिनि, उहे उन में अड़ियल आहिनि। हू इन्हनि ॻाल्हियुनि मां सबक़ ऐं नसीहत हासिल नथा कनि। अफ़मन यमशी मुकिब्बन अला वजहिही अहदा अम्मन यमशी सवियन अला सिरातिन मुस्तक़ीम। अफ़मन यमशी, छा उहो जेको हली रहियो आहे, मुकिब्बन अला वजहिही, मुंहं भर ऊंधे मुंहुं, अहदा, उहो वधीक हिदायत ते आहे, सही वाट ते आहे। अम्मन यमशी, या उहो जेको हली रहियो आहे, सवियन, सौ सिधो, अला सिरातिन मुस्तक़ीम, सही ऐं सिधी वाट ते। अल्लाह ताला हिते मिसाल ॾिनो, हिकिड़ो माण्हू उहो जेको ऊंधे मुंहुं हले, जेको ईअं हलंदो त साॼे खाॿे हुनखे ख़बर कोन पवंदी त छा आहे, कहिड़ी शइ आहे जेका हुनखे नुक़सानु ॾेई सघे थी, कहिड़ी शइ आहे जेका हुनखे तबाह करे सघे थी। ऐं हू यकीनन अहिड़ो माण्हू पंहिंजी मंज़िल ते पहुची कोन सघंदो, उनखां पहिरीं तबाह ऐं बर्बाद थी वेंदो। ऐं ॿियो माण्हू उहो आहे जेको सौ सिधो, सिधे रस्ते ते, वाज़िह सही वाट ते हली रहियो आहे, त इहो यकीनन पंहिंजी मंज़िल ते पहुचंदो। फरमाई त इहो ई मिसाल आहे उन्हनि काफ़िरनि जो जिन अल्लाह ताला जो इनकार कयो, रसूलनि जो इनकार कयो, दीन जो इनकार कयो। इहे ऊंधे मुंहं आहिनि, इहे कॾहिं बि जेका हक़ीक़ी मंज़िल आहे जन्नत, उन में पहुची कोन सघंदा, ऐं जहन्नम में इहे तबाह ऐं बर्बाद थी वेंदा। उन जे मुक़ाबले में उहो जंहिं अल्लाह जी तौहीद खे अपनायो, रसूलनि जी इत्तिबा ऐं पैरवी कई, इस्लाम खे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो ज़रियो उन सम्झी इख़्तियार कयो, अहिड़े तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी, यकीनन इहो सिधो आहे ऐं सही वाट ते हली रहियो आहे, ऐं उनजी मंज़िल जन्नत हूंदी ऐं उते ई हू पहुचंदो। कुल हुवल्लज़ी अंशअकुम, कुल ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां चओ, हुवल्लज़ी अंशअकुम, उहो ई जंहिं तव्हांखे पैदा कयो, वजअल लकुमुस्समअ वल अबसार वल अफ़ीदा, ऐं उन ठाहिया तव्हांजा अस्समअ कन, वल अबसार ऐं अखियूं, वल अफ़ईदा ऐं दिलियूं, क़लीलम मा तशकुरून, तमामु थोरो आहे जेको तव्हां अहसान मञो था, जेको तव्हां शुकुर अदा कयो था। अल्लाह ताला इरशाद फरमायो त हीअ नेमतूं आहिनि अल्लाह जो। हिते अल्लाह ताला टे शयूं ज़िक्र कयूं, कन, अखियूं ऐं दिलियूं। इहे असुल शयूं आहिनि। हक़ इंसान कन सां ॿुधे थो, वल अबसार ऐं अखियुनि सां इंसान अल्लाह जूं निशानियूं ॾिसे थो, ऐं दिलि सां इंसान सम्झ ऐं अक़ल हासिल करे थो। त इहे टे अज़ीम नेमतूं आहिनि अल्लाह ताला जेके इंसान ते कयूं। फरमाई त इहे अल्लाह ताला नेमतूं तव्हां ते कयूं, पैदा करण खां पोइ तव्हांखे खपे हा तव्हां अल्लाह जो शुक्र अदा कयो आहे, कननि खे उते ई इस्तेमालु कयो आहे जिन शयुनि जी ॿुधण जी अल्लाह तव्हांखे इजाज़त ॾिनी आहे, अखियुनि खे उन्हनि शयुनि सां ॾिसो आहे जंहिंजो ॾिसणु अल्लाह ताला तव्हांजे लाइ जाइज़ कयो आहे, हराम में उनखे इस्तेमालु न कयो आहे, ऐं दिलनि में अल्लाह जी तौहीद खे सांढे रखो आहे, सही अक़ीदो हुजे हा, कुफ़्र ऐं शिरक जी नफ़रत हुजे हा। इहे शयूं इहो उन्हनि जो शुक्र हुयो। पर फरमाई त तमामु घटि तव्हां अहसान मञो था, शुक्र कयो था। कुल हुवल्लज़ी ज़रअकुम फ़िल अर्ज़ि व इलैहि तुहशरून, ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ, हुवल्लज़ी ज़रअकुम, उहो आहे
जंहिं तव्हांखे ज़मीन में पखेड़े छॾियो, ज़रअकुम फिल अर्ज़, उन पखेड़े छॾियो तव्हांखे ज़मीन में, व इलैहि तुहशरून, ऐं उन्ही ॾांहुं ई तव्हां गॾु कया वेंदा। अलाह ताला ज़मीन में इंसाननि खे पखेड़े छॾियो। हीअ ज़मीन इंसाननि सां भरियल आहे ऐं ॿियनि मख़लूक़नि सां भरियल आहे। फरमाई यादि रखो जहिड़े नमूने अलाह तव्हांखे ज़मीन में पखेड़ियो, हिते पैदा कयो, हिकु वक़्तु हुयो तव्हां कोन हुया, अहिड़े ई नमूने अलाह ताला वटि तव्हांखे पेश पवणो आहे जिते तव्हांजे अमलनि जो हिसाब ऐं किताब थींदो। वयक़ूलून, ऐं हीअ चवनि था, मता हाज़ल वअदु, कॾहिं आहे उहो वादो, इन कुंतुम सादिकीन, जेकॾहिं तव्हां सचा आहियो। काफ़िर मज़ाक़ ऐं ठठोलियूं कंदे चवंदा हुया जंहिं क़यामत खां, जंहिं अज़ाब खां तव्हां असांखे डिॼारे रहिया आहियो, उहो किथे आहे, उहो कॾहिं ईंदो। इंसान जी सरकशी केतिरी हद खां वधी वञे थी, जेको हिकु कमज़ोर, लाचार, हक़ीर, हिकु मामूली तकलीफ़ खे बि बर्दाश्त नथो करे, कॾहिं ईअं बि थिए थो त उहो अलाह ताला खे चैलेंज करे थो, अलाह जे अज़ाब खे आवाज़ ॾिए थो, चवे थो त उहा क़यामत कॾहिं ईंदी, उनजो इनकार करे थो इन सूरत में, ऐं अलाह जो अज़ाब कॾहिं ईंदो। जेकॾहिं सचा आहियो त उहो अचे छो नथो। कुल, ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां चओ, इन्नमल इल्मु इंदल्लाह, उनजो इल्मु त अलाह वटि आहे, उनजो इल्मु यकीनी तौर ते अलाह वटि आहे। व इन्नमा अना नज़ीरु मुबीन, आऊं त रुॻो हिकिड़ो वाज़िह ॾिॼारींदड़ आहियां। मुंहिंजो कमु इहो कोन्हे त अलाह जो अज़ाब तव्हां हुते वठी अचां। अज़ाब इहो अलाह ताला जॾहिं चाहे उहो कंदो, जॾहिं चाहे क़यामत क़ाइमु करणु, उनजो हिकिड़ो वक़्तु आहे, उन में उहा थींदी। मुंहिंजी ज़िमेदारी छा आहे, मुंहिंजो मनसब इहो आहे त अलाह मूंखे हिन जे लाइ मोकिलियो आहे त आऊं तव्हांखे डिॼारियां, अलाह जे अज़ाब खां डिॼारियां। जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी ऐं तव्हांजी मिसाल ईअं आहे जो हिकु माण्हू बाहि ॿारी ऐं उनखां पोइ जेके पतंगा हुजनि था, परवाना, बाहि ॾिसी करे कुझु जीत हुजनि था जेके बाहि ते अचनि था, त उहे पतंगा अचणु लॻा ऐं बाहि में किरणु लॻा ऐं उहो माण्हू उनखे हकरणु लॻो, परे करणु लॻो बाहि खां बचण जे लाइ, पर फरमाई त उहो उनजी क़ाबू में न अची रहिया आहिनि, सभु सड़ी रहिया आहिनि। आऊं बि तव्हांजी पुठियुनि मां पकिड़े तव्हांखे रोके रहियो आहियां, पर तव्हां जहन्नम जी बाहि में छलांगूं लॻाए रहिया आहियो। केॾी वॾी ॻाल्हि आहे। इन्नमा अना अन नज़ीरुल उरियान, फरमाई त आऊं त वाज़िह ऐं पधरो ॾिॼारींदड़ आहियां। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी सिफ़त इहा बि आहे, नज़ीर, ॾिॼारींदड़। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जे अज़ाब खां ॾिॼारियो, दुनियावी अज़ाब खां बि, आख़िरत जे अज़ाब खां बि ॾिॼारियो ऐं ॿुधायो त तव्हां कहिड़े नमूने सां अलाह जे अज़ाब खां पंहिंजो पाण खे बचाए सघो था। फलम्मा रअऊहु ज़ुल्फ़, पोइ जॾहिं उहे उनखे ॾिसंदा ज़ुल्फ़तन वेझो, सीअत वुजूहुल लज़ीन कफ़रू, कराठजी वेंदा उन्हनि माण्हुनि जा चेहरा जिन कुफ़्र कयो। जॾहिं पंहिंजे साम्हूं अज़ाब ॾिसंदा, हींअर त अज़ाब खे सॾनि था न, पर जॾहिं उहो अज़ाब उन्हनि जे साम्हूं अची वेंदो, पंहिंजे अखियुनि सां उनखे ॾिसंदा, त पोइ उन्हनि जा चेहरा ख़ौफ़ जे करे ऐं घबराहट जे करे कराठजी वेंदा। वकील, ऐं चयो वेंदो, हाज़ल लज़ी कुंतुम बिही तदऊन, हीअ आहे उहो जंहिंखे तव्हां तलबींदा हुयो, जंहिंखे तव्हां घुरंदा हुयो। हीअ अज़ाब असां ते छो नथो अचे, हाणे हिन खे ॾिसो, हिन जो मज़ो चखो। उन वक़्तु उन्हनि जा मुंहं कराठजी वेंदा। कुल अराईतुम, हे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां चओ, अराईतुम, पर ॿुधायो तव्हां, इन अहलकनी अल्लाह, जेकॾहिं अलाह मूंखे हलाक करे छॾे, वमम माईअ, ऐं उन्हनि खे जेके मूंसां गॾु आहिनि, औ रहमना, या असां ते रहम करे, फमई युजीरुल काफ़िरीन मिन अज़ाबिन अलीम, पोइ केरु बचाईंदो, केरु छुटकारो ॾींदो काफ़िरनि खे, मिन अज़ाबिन अलीम, ॾुख ईंदड़ अज़ाब खां। फरमाई त असांजो मामिलो असांजे रब जे हवाले आहे, तव्हां असांजे बारे में फ़िक्र न कयो, असां त हुनजी तौहीद ते आहियूं, असां त हुनजे सचे दीन ते आहियूं। अलाह असां सां कहिड़ो मामिलो करे थो, उहो ज़बरदस्त आहे। अलाह असां ते रहम करे या असांखे तबाह करे, तव्हां पंहिंजी फ़िक्र कयो। तव्हां त सरकशी ते आहियो, तव्हां त कुफ़र ते आहियो, तव्हां त नाफ़रमानियुनि में आहियो, पोइ बि कूड़ियूं उमेदूं तव्हां जूं कहिड़ियूं तव्हांखे कमु ईंदियूं। तव्हां सोचो त सही, तव्हांखे केरु, काफ़िरनि खे केरु उन अलमनाक ऐं दर्दनाक अज़ाब खां, जेको जहन्नम जी सूरत में थी सघे थो या हिन दुनिया में अची सघे थो, उन्हनि खां उनखे केरु बचाईंदो। कुल हुअर रहमान,
ए पैगम्बर तूं चओ हुअ रहमान, उहो ई ॿाझारो महिरबान आहे। आमन्ना बिही, असां उन ते ईमान आंदोसूं। व अलैहि तवक्कलना, ऐं उन ते ई असांजो भरोसो आहे। फसतअलमून मन हुव फी ज़लालिन मुबीन, जल्दी तव्हां ॼाणी वठंदो, जल्दी तव्हांखे ख़बर पवंदी त केरु पधरी गुमराही में आहे। रहमान आहे असांजो रब, जंहिं ते असांजो ईमान आहे, जंहिं ते असांजो भरोसो आहे, तवक्कुल आहे। असांजा मामला उहो ई संभालींदो। फरमाई त इन क़रीब जॾहिं इहो हिसाब ऐं किताब जो मामिलो ईंदो, उन वक़्तु तव्हांखे ख़बर पवंदी त पधरी गुमराही ते केरु हुयो। या दुनिया में जॾहिं अज़ाब अलाह जो ईंदो त पोइ तव्हां जूं अखियूं खुलंदियूं ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त पधरी गुमराही ते केरु हुयो। कुल अराइतुम इन अस्बह माउकुम गौरा, ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां चओ अराइतुम, त भला ॿुधायो तव्हां, इन अस्बह माउकुम गौरा, जेकॾहिं तव्हांजो पाणी बिल्कुलु हेठि थी वञे, ज़मीन जे अंदरि हलियो वञे, ख़ुश्क थी वञे, इहो बि तर्जुमो आहे। फमन यातीकुम बिमाइन मईन, त पोइ केरु आहे जेको तव्हां वटि आणींदो वहंदड़ पाणी खे। यानी पाणी तव्हांजी केॾी वॾी ज़रूरत आहे, जंहिंखां बग़ैर तव्हांजो गुज़ारो नथो थी सघे। इहो पाणी इन ते गौर कयो, अलाह ताला इन खे सुकाए छॾे या ज़मीन में हेठि थी वञे, दुनिया जो को मोटर का मशीनरी उनखे मथे न आणे सघे, त पोइ ॿुधायो तव्हांजी हीअ ज़रूरत किथां पूरी थींदी। तव्हां केतिरा अलाह जा मुहताज आहियो, केतिरा अलाह ताला जी नेमतुनि जा ज़रूरतमंद आहियो। उनखां बग़ैर तव्हां हिकु लम्हो, तव्हां हिकु साह जे लाइ अलाह जा मुहताज आहियो। हीअ हवा, हीअ बाहि, हीअ पाणी ऐं केतिरियूं जेके शयूं आहिनि जेके असांजी ज़िंदगी जो लाज़मी हिसो आहिनि, इहे अलाह जूं नेमतूं आहिनि। इन ते गौर कयो। उन्हनि में हिकिड़ी नेमत ॿुधाई पाणी आहे। जेकॾहिं इहो हेठि हलियो वञे ज़मीन में या इहो ख़ुश्क थी वञे, त पोइ तव्हां इहो वहंदड़ पाणी किथां आणींदा। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनी खे क़ुर ऐं हदीस जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी ऐं उन जे मुताबिक़ पंहिंजो अक़ीदो ऐं अमल ठाहिण जी तौफ़ीक़ ॾे। वसल्लल्लाहु अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।